नवंदेरो में गर्ल्स डिग्री कॉलेज जे शागिर्दियाणियुनि पारां इम्तिहानी स्लिप्स ऐं ॿियनि काग़ज़नि में ग़लतियूं हुजण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। संदनि चवणो हो त शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी इंतिज़ामिया जी नाअहली सबबि हर साल इम्तिहानी स्लिप्स ऐं ॿियनि काग़ज़नि में ग़लतियूं कयूं पियूं वञनि, जंहिं सबबि परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे नूर मोहम्मद सुमरो। सखर ऐं लाड़काणो डिवीज़न जूं समूरियूं गवर्नमेंट डिग्री कॉलेजूं शाह अब्दुल लतीफ़ खैरपुर यूनिवर्सिटी सां एफिलेट आहिनि, जंहिं करे साइंस, आर्ट्स ऐं कॉमर्स जे शोबनि में एसोसिएट डिग्री हासिल करण लाइ ॿिन्ही डिवीज़ननि जे समूरनि शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जा दाख़िला फॉर्म, एनरोलमेंट तोड़े इम्तिहानी फार्म उते ई भरिया वेंदा आहिनि। जन जी मद में कॉलेज लखें रुपयनि जूं फीस भी यूनिवर्सिटी खे अदा कंदियूं आहिनि। गरियूं फीसियूं उगाइण बावजूद दाख़िला, एनरोलमेंट तोड़े इम्तिहानी फार्मनि में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जे डेटा में ग़लतियुनि वारो मामिलो संगीन थींदो पियो वञे, छाकाणि त अॻु कंहिं हिक या ॿिनि शागिर्दनि सां मसइलो थींदो हुयो ऐं हाणे तक़रीबन हर शागिर्द सां डेटा जी दुरुस्तगी वारो मसइलो थी रहियो आहे, जेको ग़लती न पर करप्शन करण लाइ हथरादू तौर कयो वञे थो। अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी इंतज़ामिया सिर्फ़ हिन साल न पर तक़रीबन ईअं सम्झो त हर साल उन्हनि जो इहे मसइला हमेशह हर कॉलेज सां थींदा रहिया आहिनि। सभ खां पहिरियों असांखे जेको इशू इहो आहे त हिन दफ़े जेके असांजी स्लिप्स आयूं आहिनि उन्हनि में इलाही ग़लतियूं आहिनि। हाणे हीअ गर्ल्स कॉलेज आहे, गर्ल्स कॉलेज में नियाणियूं थियूं पढ़नि, उन्हनि मां असांजे ॿिनि छोकिरियुनि जी जेके हिन स्लिप ते छोकिरनि जूं तस्वीरूं लॻल आहिनि, नाला असांजे स्टूडेंट्स जा आहिनि ऐं तस्वीरूं जेके आहिनि उहे बॉइज़ जूं लॻल आहिनि। उन खां अलावा नालनि में स्पेलिंग्स में ग़लतियूं आहिनि, कंहिंजो फादर नेम चेंज आहे त कंहिंजी कास्ट चेंज आहे। इन सां इहो छा थो थिए त पोइ असांजा ॿार बि परेशान था थियनि, उनजा पेरेंट्स बि परेशान था थियनि, असां बि परेशान था थियूं। बार बार जॾहिं इन्हनि जी माना करेक्शन जे लाइ असां पंहिंजा माण्हू यूनिवर्सिटीअ मोकिलियूं तॾहिं उहो मामिलो हल थिए थो। पोइ इन सां फिनेंशियली बि माना असांजे अवाम ते, असांजे पेरेंट्स ते फ़र्क़ु पवे थो, असां ते पवे थो ऐं उन खां अलावा मेंटली असांखे बि ॾाढी तकलीफ़ थी अचे। उन खां अलावा ॿियो इशू इहो आहे त असां वटि हर साल माना कॾहिं कंहिं फिक्स टाइम ते इम्तिहान न थिया आहिनि। इन सां असांजा जेको कॉलेज जो इंतिज़ाम आहे, कॉलेजुनि जा इंतिज़ाम आहिनि, ॾाढा डिस्टर्ब था थियनि। कॾहिं बि ईअं हुजे त भई हुनजो हिकिड़ो फिक्स शेड्यूल हुजे त हिन डेट ते एडमिशन थींदियूं आहिनि, हिन महीने जेके एग्ज़ाम थियणु खपनि, पर ईअं नथो थिए। अॼु जेकॾहिं अनाउंस कनि त भई अॼु एग्ज़ाम आहे त वरी पोस्टपोन, उन खां पोइ हफ़्ते खां पोइ वरी ॿी डेट ॾींदा, वरी हफ़्ते खां पोइ ॿी डेट ॾींदा, माना घटि में घटि हर साल 4-5 दफ़ा इहे पंहिंजा एग्ज़ाम पोस्टपोन था कनि, जंहिंजे करे न सिर्फ़ु डिग्री क्लासिस जे ॿारनि जी तालीम ते असरु पवे थो, पर असांजे फर्स्ट ईयर इंटर जा ॿार बि इन मिसमैनेज करे उन्हनि जी पढ़ाई बि डिस्टर्ब थी थिए। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज जे शागिर्दियाणियुनि जे जारी कयल इम्तिहानी सिल्पिन में छोकिरियुनि जी सिल्पिन ते छोकिरनि जूं तस्वीरूं लॻायूं वयूं आहिनि, जॾहिं त केतिरनि शागिर्दियाणियुनि जी तस्वीरुनि जी जॻह ते ॿियनि शागिर्दियाणियुनि जूं तस्वीरूं ऐं डेटा में ग़लतियूं कयल आहिनि। हीउ जेको आहे त तमामु ग़लति थो कयो वञे, शागिर्दनि सां कंहिंजे मुस्तक़बिल सां खेॾण का मज़ाक न आहे। उन्हनि जा अलाए केतिरा इयर्स ज़ाया था कया वञनि ऐं जेको आहे त उनखे सदाईं जेको आहे उन्हनि जूं डेटियूं चेंज थियूं कयूं वञनि। सिल्प ते नाला हिकिड़नि जा आहिनि, फ़ोटू ॿियनि जा आहिनि, फ़ोटू ॿियनि जा आहिनि त नाला हिकिड़ा आहिनि। त इहो न कयो वञे, इहा मतिलबु इहा नाइंसाफ़ी ख़तमु कई वञे, कंहिंजे मुस्तक़बिल सां खेॾण का मज़ाक न आहे ऐं करप्शन खे बंदि कयो वञे। शागिर्दनि जा जेके जाइज़ मसइला आहिनि उहे हल कया वञनि ऐं असांखे जल्द सां जल्द इहे मतिलबु मसइला हल करे ॾियो। सब्जेक्ट में मां फेल थी आहियां, न हुन सब्जेक्ट जो नेम आहे, न डेट आहे, न टाइम आहे। हे कहिड़ो सब्जेक्ट आहे जंहिंमें मां फेल थी आहियां? न हिन में डेट लिखियल आहे, न टाइम लिखियल आहे, न डे लिखियल आहे। मूंखे कीअं ख़बर पए? मसइलो हल थिए। अपील आहे असांजी त असांजा जाइज़ मसइला हल कया वञनि, असांखे पंहिंजो सही मार्कशीट ॾिनी वञनि। हिन जो कुझु न कुझु एक्शन खयो वञे। असां एजुकेशन मिनिस्टर खे ख़ासि तौर ते चऊं था त असांजा हिननि मसइलनि जो कुझु न कुझु त कयो वञे न। हर साल ईअं थो थिए, असांजो जेकी मुस्तक़बिल आहे तबाह थो थिए। असां कीअं कामयाबी जे अॻिते वधूं, हे सभिनी लाइ ज़रूरी आहे। मुंहिंजे में तस्वीर न लॻाई आहे, न फ़क़ति मूंसां पर हर कंहिंसां कोई न कोई हथरादू मसइलो क्रिएट कयो वियो आहे। असां वस वारनि खे चवंदासीं त असांजे नाअहल VC खे हटायो वञे एंड करप्ट माण्हुनि खे बि हटाइनि ऐं असां
असांजा जेकी जाइज़ मसइला आहिनि उहे हल जल्द खां जल्द हल कनि। वरी जॾहिं उहे स्लिप्स अचनि थियूं या उन्हनि जो जेके सर्टिफिकेट्स अचनि था या ॿिया जेके इशूज़ थियनि था त उनमें वॾियूं ग़लतियूं आहिनि जेके वरी बार बार उनजे असांखे असांजे ॿारनि खे उनजे पेरेंट्स खे सही कराइणियूं थियूं। मुंहिंजी जेका आहे पर्सनल डिमांड इहा ई आहे त असां सभई जेके प्रिंसिपल आहियूं सिंध जे कॉलेजिस जा लाड़काणे कॉलेजिस उहे चाहियूं था त असांजी हिन सां एफिलिएशन ख़तमु कई वञे छो त इहो इशू हाणे जो न आहे। साल थिया आहिनि असां इहे मसइलनि सां मुंहुं ॾेई हाणे ॾाढा ईअं सम्झो त बेज़ार थी विया आहियूं। असांजा ॿार बेज़ार थी विया आहिनि, असांजा शहरी बेज़ार थी विया आहिनि। असांजी एफिलिएशन के ॿी यूनिवर्सिटी सां शेख हयाज़ यूनिवर्सिटीअ सां कई वञे या वरी हिननि खे सख़्तु पंहिंजे पाण ते नज़र रखणी पवंदी ऐं पंहिंजूं जेके मामला आहिनि उहे दुरुस्त करणा पवंदा जीअं असांखे ॿीहर असांजे ॿारनि खे असांखे असांजे पेरेंट्स खे तकलीफ़ न। जंहिं करे उन्हनि जी दुरुस्तगी लाइ शागिर्दियाणियुनि जा वालिदैन तोड़े कॉलेज जो स्टाफ खैरपुर यूनिवर्सिटी जा केतिरा ई चकर काटे थो या रिश्वत ॾियण ते मजबूर कयो वञे थो। अहिड़ी थींदड़ ज़्यादतियुनि ऐं नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ कॉलेज जे शागिर्दियाणियुनि पारां पंहिंजे हथनि में प्ले कार्ड ऐं ग़लति सिल्पूं खणी यूनिवर्सिटी इंतिज़ामिया ख़िलाफ़ शागिर्दियाणियुनि मुतालबो कयो त नाली कंदड़ लतीफ़ यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर ऐं करप्शन कंदड़ अमले ख़िलाफ़ कार्रवाई करे डेटा जे ग़लतियुनि खे बग़ैर कंहिं मुआवज़े जे दुरुस्त कयो वञे या सभई कॉलेजनि जो यूनिवर्सिटीअ सां इलाक़ ख़तमु करे कंहिं ॿी यूनिवर्सिटी हवाले कयो वञे। नूर मोहम्मद सुमरो, टाइम न्यूज़, नवंदेरो।